साईं असुल मसलो या त मां यासीन नागौर ॻाल्हायां थो। रमज़ान पहिरें रोज़ो जीअं बीठो त मूं जे पुट इरफान खे पुलिस खणी कंडियारे मां जेको आहे लिकाए 8 ॾींहं खां पोइ हुन ते FIR कराइनि, जंहिंमें मूंखां 2 लख रुपया ऑफर कयनि। मां हिकु मज़दूर माण्हू कारूं पैसा ॾियां, मस मां हुनजी ज़मानत कराए, घर हुनजो दिमाग़ कमु नथो करे, बीमार आहे, हुनजे मथां वॾा मसइला थिया आहिनि। मां हलाणी पहुतो आहियां नंढे ॿारनि खे खणी डॉक्टर वटि, जेको आहे सो सरकारी अस्पताल में पहुतो आहियां। तालिब जेको आहे मुंशी ऐं सरगाणी जेको आहे सिपाही, उन जेको आहे मुंहिंजे खे परेशान करे मुंहिंजे घर ते पहुता आहिनि, मुंहिंजे घर में टुपिया आहिनि। उन खां बाद में मुंहिंजे ॿारनि क़ुर पाक खणी जेको आहे उनखे विधो आहे, उन क़ुर ते वापसि आया आहिनि। जेको पड़ोस जे माण्हुनि शोर कयो आहे, उन खां बाद में मोटरसाइकिल ते हलिया विया आहिनि। मां अपील कयां थो नौशहरो ज़िले में SP साहब खे, IG खे कयां थो, सखर DIG खे कयां थो, मुंहिंजी अपील जेका आहे सो ॿुधनि ऐं मुंहिंजे गौर कनि। अगरि न, सुभाणे मां पेट्रोल खणी पाण ख़ुदकुशी कंदुसि नौशहरे फिरोज़ कोर्ट में। मूंसां ज़ुल्म थी करे हलाणी जी पुलिस, मुंहिंजो पुटु 12 क्लास पढ़ियल आहे, हुनखे खणी हुन जूं वाचियूं खणी आहे, पैसा खणी आहे। मुंहिंजी हिकिड़ी भेण रहे थी हलाणी रेल पटड़ीअ में, अकबरपुरई, अली हसनपुरई, जेको साइकिल जो कमु कंदो आहे, कैबिन हलाईंदो आहे, उनजे घर में बि टुपी हुनजो सामान खणी आया आहिनि, वॾो परेशान करे आया आहिनि।